नाज़रीन, मकानी चूंडनि जे हवाले सां ख़ुसूसी ट्रांसमिशन सां गॾु मां आहियां अमरीन ख़ान। अॼु जे प्रोग्राम में ॾिसूं था त किथे कंहिंजो कंहिं सां कांटे जो मुक़ाबिलो थी रहियो आहे। सभ खां पहिरियां रुख़ कंदासीं रपड़ी जो, जिते मौजूदु आहे अवेस गिलाल। जी अवेस, सियासी सूरत-हाल खां आगाह कंदा। जी बिल्कुल नाज़रीन, असां इन वक़्तु मौजूदु आहियूं गंबट तालुके जे यूसी रिपड़ी शहर में, जिते बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां पीपल्स पार्टी ऐं GDA उम्मीदवारनि में सख़्तु कांटे जो मुक़ाबिलो ॿुधायो वञे पियो। पीपल्स पार्टी जो नामज़द उम्मीदवार मोहम्मद अली पंवर ऐं GDA उम्मीदवार सईद पंवर विच में कांटे जो मुक़ाबिलो आहे। यादि रखंदा त ॿ दफ़ा पीपल्स पार्टी जो उम्मीदवार हिन ई तक ते मोहम्मद अली पंवर GDA उम्मीदवार खे शिकस्त ॾेई चुको आहे ऐं हिन दफ़े पोज़ीशन छा आहे कुझु ॿुधाए नथो सघिजे। बहरहाल ॿिन्ही उम्मीदवारनि पारां हिक ॿिए खे किराइण लाइ ॾींहुं राति कोशिशि कई वञे थी ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में मुख़्तलिफ़ इलाइक़नि में जेको आहे सो सियासी सरगर्मियूं उन्हनि तेज़ कयूं आहिनि ऐं वर्क जो सिलसिलो बि जारी आहे, माण्हुनि सां ॻंढ टोड़ जो बि सिलसिलो जारी आहे। ॾिसूं था त हिन दफ़े कंहिंजो पलड़ो भारी थिए थो, पीपल्स पार्टी जो पलड़ो भारी थिए थो या जेको आहे GDA उम्मीदवारनि जो। बाक़ी इहा पोज़ीशन हिन वक़्तु थोरी इहा नज़र अची रही आहे त पीपल्स पार्टी खे हिन इलाइक़े में अॻु में बि अक्सरत हुई, हिन दफ़े बि पलड़ो जेको आहे सो पीपल्स पार्टी तरफ़ वञी रहियो आहे। रपड़ी खां पोइ रुख़ कंदासीं जरवार जो, जिते मौजूदु आहे कादिर बख़्श चन्नड़। जी कादिर बख़्श, जरवार में सियासी सूरत-हाल कीअं था ॾिसो? जी बिल्कुल, इन हवाले सां मां खे ॿुधाईंदो हलां त तालके खानगढ़ जे ताके ने 205 जी यूसी हयात पिताफ़ी में बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां जेको आहे उहे 4 पार्टियूं जेके आहिनि उहे माना उम्मीदवार तौरु ज़ाहिर आहिनि, जंहिंमें GDA जो उम्मीदवार उस्ताद मोहम्मद सदीक़ हैदरानी, पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ां रईस बाराम ख़ान चन्नड़ ऐं आज़ाद उम्मीदवार तौरु एजाज़ अहमद नाइच ऐं तहरीक लबैक पारां लुत्फ़ अली नाइच जेके आहिनि उम्मीदवार आहिनि यूसी हयात पिताफ़ी में चेयरमैनशिप जा। नाज़रीन, सिंध में मकानी चूंडनि जो चहचटो तेज़ थी रहियो आहे। हर उम्मीदवार जीत जी लगन में डुक डोड़ करे रहियो आहे। सिंध जी कुंड कुड़छ मां मौसूल थींदड़ सियासी तब्दीलियुनि खां असां पल पल आगाह करे रहिया आहियूं। पोइ ख़ुसूसी नशरियात सां जुड़िया रहो।